बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, सिधी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंबर। मूंखे स्टूडियो में जॉइन कंदासीं नतज़ निगार गुलाम नबी मोरे साहब। मोरे साहब भलीकार। मोरे साहब, 2 ॾींहं अॻु थियल नंढी चूंड में क़ौमी असेंबली 6 सीटुनि ते कामयाबी खां पोइ नवाज़ लीग सादी हुकूमत जेको आहे उहो अक्सरियत हासिल करे वरिती आहे। हाणे पीपल्स पार्टी खे असां ॿियनि इतिहादनि सां गॾिजी कानून साज़ी करण जी पोज़ीशन में अची वई आहे। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी ॻाल्हि असां सभिनी खे सम्झणु खपे त हिननि जो कॉमन एनिमी केॾी न भ्रष्टाचार आहे। जी तंहिंजे करे ही सभु गॾिजी विया आहिनि। हुन में जंहिंजी वधीक अंडरस्टैंडिंग आहे सिस्टम में, उहो उनखे वधीक इम्पॉर्टेंस आहे। जी हा। हिन मां ईअं थो लॻे त नवाज़ लीग खे वधीक अंडरस्टैंडिंग आहे सिस्टम सां, तंहिंजे करे उन्हनि खे इहा मदद बि कई वई आहे त उन्हनि खे सिंपल मेजॉरिटी ॾियारी वई आहे त जीअं घटि में घटि पीपल्स पार्टी जे मरहून मिनत न हुजनि या उन्हनि खे मिनथू न कनि। सही। इन में हिकिड़ो त इहो आहे। ऐं ॿियो इहो आहे त यार ही ठॻीअ जो ठाव केसि ताईं हलाईंदासीं? इहे चूंडूं असां ईअं केसि ताईं कराईंदासीं? जी हा। जेको जंहिंजी हुकूमत आहे, सूबे जी हुकूमत, उहो चूंडूं कटे। ज़ाहिर आहे डिप्टी कमिश्नर हुनजा, SP हुनजा, इलेक्शन कमिश्नर खे कहिड़ी ताक़त आहे, जेको इलेक्शन कमिश्नर बि हुननि जो आहे। सो ॻाल्हि आहे त असांजी अखियूं कॾहिं खुलंदियूं, ख़ासि तौर ते पंजाब वारनि जूं। छो त पावर में त उहे आहिनि, बाक़ी 3 सूबा त मिड़ई आहिनि, पुछ गॾियो अथनि। इहे तरीक़ा को कामयाबी जा थोरी आहिनि। इहे तरीक़ा कोई जीअं चइबो आहे न त ॾाढी ख़बरचार अदा अलहमदिल्ला हलूं पिया पेरनि ते, ही पेरनि ते हलण वारा न आहिनि पंहिंजा प्रकार। हिन सां न तरक़ी करे सघंदासीं, न दुनिया जे क़ौमुनि में को पंहिंजो वक़ार बुलंद करे सघंदासीं। ऐं न असां दुनिया खे जे ॾाढो बि कुझु। मूंखे त हिकिड़ी ॻाल्हि नथी सम्झ में अचे थी, वञनि था जॾहिं वॾनि एवान में, यूनाइटेड नेशंस में, सिक्योरिटी जिते जिते वञनि था, ही छा कहिड़ो मुंहुं खणी ॾेखारींदा हूंदा? असां पंहिंजे माण्हुनि खे असां कीअं पिया ट्रीट कयूं? गुरबत हिते, तइलीम हिते कान्हे, सिहत हिते कान्हे, ही पाण वतन अमीर थींदा वेंदा हुकुमरान। बिल्कुलु। सो तंहिंजे करे ॻाल्हि आहे त ही को रस्तो तरक़ीअ जो कोन्हे। हाणे ईअं हले पियो सो हले पियो। मरीज़ बिस्तरे ते आहे, बसि अदा अला करे इहो ईअं पियो हले। बाक़ी उथी तयारु थींदो त वरी तरक़ी कंदो त वरी पोइ ज़ाहिर आहे न ॾिघी पवंदो। सो तंहिंजे करे पाकिस्तान जो जिन खे फ़िक्र आहे, सची ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, हीउ मुल्क आहे असांजो, वतन आहे असांजो। ऐं असांखे फ़िक्र इन करे आहे त असां चऊं था त ईंदड़ नसुलनि जो छा थींदो, ईंदड़ नसुलनि जो छा थींदो जेकॾहिं इहे रवैया जारी रहिया, जेके रवैया अख़्तियार कया विया आहिनि या अख़्तियार कया पिया वञनि या अख़्तियार कंदा पिया वञूं असां, इन्हनि सां छा मुल्क केॾांहुं वेंदो? मुल्क जीअं पोते वेंदो, जीअं पोते वेंदो त गुरबत वधंदी वेंदी। जी हा। ख़ुदकशियुनि जो तइदादु वधंदो वेंदो। ही सम्झ में मूंखे हिकिड़ी ॻाल्हि कान थी अचे त जेके चवनि था, मूंखे त अरमान हिन ॻाल्हि जो आहे त 14 अगस्त बीह था रहूं, मुछूं बि वटियूं था, जीवे पाकिस्तान। 23 सेप्टेम्बर ते बि कयूं था। साईं जेको आहे सो भई तव्हां इहे सभु तॾहिं कयो, तव्हांखे तॾहिं थियूं इहे सभु शयूं जुगाइनि जॾहिं तव्हां हिन मुल्क सां सचा हुजो, वफ़ादार हुजो, हिन मुल्क खे तरक़ी ॾियारियो। न त तव्हांखे असुली कान थी आहे शइ जुगाए त तव्हां हिन साए झंडे जे साम्हूं बीही कंधु खणी वियो। असां कंधु तॾहिं खणूं हिन झंडे जे आॾो जॾहिं असां हिन मुल्क जे तरक़ीअ में कोई सो किरदारु अदा कयूं। बिल्कुलु। मोरे साहब, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ PTI समेत समूरनि जेको आहे अपोज़िशन पार्टियुनि खे हिकु भेरो ॿीहर ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी ऐं चयो आहे त अचो त वेही मुल्क जी मौजूदा सूरत हाल मसइलनि जे हल जे लाइ ॻाल्हियूं करियूं। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे दादा त तव्हां कंहिंखे था चओ अचो ॻाल्हियूं कयूं, ऐं केरु थो चए? उनजी पोज़ीशन छा आहे? उनजे पोयां जेको आहे रिमोट कंट्रोल कंहिं वटि आहे? जी हा। सो तंहिंजे करे इहो केरु कंदो? हा, अलबत्ता इहो ज़रूरु आहिनि जिन खे पावर खपे, जेके पावर सां गॾु वञण था चाहिनि, उहे सभु ईंदा। बाक़ी जेके तकलीफ़ में आहिनि या जेके हुकूमत खां ॿाहिरि आहिनि या जिन खे मतिलबु अलाए छो इहो ज़हन में आहे त हिते फेयर इलेक्शन थिए कान थी, सो तंहिंजे करे उहे त कोन वेंदा आहिनि हुन सां। बिल्कुलु।
मौलाना फज़लुर रहमान 27वीं आइनी तरमीम खे रद्द कंदे चयो आहे त हुकूमत वटि जाली अक्सरियत आहे, 27वीं आइनी तरमीम में अपोज़िशन खे नज़रअंदाज़ कयो वियो। ख़ैर मौलाना फज़लुर रहमान जी कहिड़ी बि सियासत हुजे पर ॻाल्हि ठीक थो करे, ऐं 27वीं तरमीम ते मुल्क में वॾो इस्तराब आहे, वकीलनि जो एहतजाज आहे, वकीलनि जो ठीकु ठाक एहतजाज आहे, अवाम जो एहतजाज आहे, सियासी पार्टियुनि जो एहतजाज आहे, कुझु जेकी हुन पासे गोल जे हुन पासे आहिनि या लाइन जे हुन पासे आहिनि। ॾिसो 27वीं तरमीम आहे छा? 27वीं तरमीम आहे छा? 27वीं तरमीम आहे त जुडिशरी खे पासीरो करणु, सगारो न करणु, कमज़ोर करणु, चंद माण्हुनि खे जे ज़ात में वाधारो अचणु, उन जी हैसियत में वाधारो अचणु। माण्हू मुल्क न आहिनि, जेके उहे माण्हू ख़ासि आहिनि उहे मुल्क न आहिनि, मुल्क ही माण्हू आहिनि जेके 25 करोड़ आहिनि। हिकिड़ी शइ बि 27वीं तरमीम में 25 करोड़ माण्हुनि जे लाइ न आहे। न उनजी भलाई जी ॻाल्हि आहे, न उनजे बहितरी जी ॻाल्हि आहे, न उनजे कंहिं अहिड़े कम जी ॻाल्हि आहे जो चऊं त वाह 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 माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। सो तंहिंजे करे उहा तरमीम छा कंदी, ऐसे दस्तूर को सुबह बेनूर को में नहीं मानता वारी ॻाल्हि आहे। ॻाल्हि इहा आहे त इहो मुल्क ठहंदा न आहिनि, मुल्क हलंदा बि न आहिनि। बिल्कुलु। पाकिस्तान में इंसानी हक़नि वारी कमीशन बि जेको आहे 27वीं आइनी तरमीम जी मंज़ूरी ते सख़्तु गणिती उज़ार कयो ऐं चयो त अदलिया जी आज़ादी खे तव्हां कमज़ोर करे छॾियो आहे ऐं सरकारी अमलदारनि खे मिलियल इस्तिस्ना जेको आहे अदलिया जेका अथव मां तव्हांखे ॻाल्हि कयां, अदलिया जेका आहे सा कंहिं बि मुल्क ऐं क़ौम जे निज़ाम जो बुनियादु आहे ऐं तव्हां अदलिया खे कमज़ोर करे, हा इन करे तव्हां कमज़ोर कयो त तव्हांजे ज़ाती मामलनि खे तंग न करे त यार पर ॻाल्हि आहे त क़ौम खे त इंसाफ़ खपे न। इंसाफ़ तॾहिं मिलंदो जॾहिं अदलिया इंडिपेंडेंट हूंदी। तव्हां जेको वणे सो कयो, अदलिया खे मज़बूत कयो, मुल्क ठीकु थी वेंदो। पर जहिड़े नमूने सां अदलिया खे रखियो आहे त पोइ मुल्क किथां ठीकु थींदो? जे मुल्क माउ आहे, जे वतन माउ आहे त असां माउ सां गद्दारी था कयूं। सही। वरी सभु पाकिस्तान में ताज़नि दहशतगर्दी जे वाक़िअनि में अफ़गानी शहरी मुलविस निकिता आहिनि ऐं पाकिस्तान जो चवणु आहे त इस्लामाबाद में जेको अदालत हाई कोर्ट जे ॿाहिरां जेको धमाको थियो, पेशावर में हिकिड़ी नई ॻाल्हि आहे यार। 1980 खां वठी तव्हां जेके पॉलिसीज़ अख़्तियार कयूं जनरल ज़ियाउल हक़, उन खां पोइ असां पंहिंजे पाण खे तबाह बर्बादु करे छॾियो। कहिड़ी ॻाल्हि न आहे। तंहिं ज़माने में बि असां रशिया सां गॾिया, रशिया सां जहिड़ो कयो अमेरिका जे चवण ते। जी हा। उन खां पोइ ज़ाहिर आहे जिन जा ॿार बचा मां रिएक्शनरी थिया उन्हनि वरी हिते हंगामा कया। असां इन शइ जो इलाजु आहे पर असां नथा कढणु चाहियूं। इलाजु छो न आहे? अफ़गानिस्तान वारा असांजा ॿाहिरि आहिनि, एतमादी फिज़ा क़ाइमु कयो, जहिड़े मां कुझु कोन वरंदो। पाड़े में भली कमज़ोर माण्हू हुजे पर कमज़ोर हुकूमत हुजे, कमज़ोर मुल्क हुजे, तव्हां भली ताक़तवर हुजो पर कुझु नथा करे सघो। जी हा, बिल्कुलु। वरी सभु पाकिस्तान ऐं IMF में ईंदड़ बजट ते इतफ़ाक़ थी वियो आहे। 10 सालनि जे ज़िमनी ग्रांट्स जी ऑडिट वारो मुतालबो बि जेको आहे मंज़ूरु कयो वियो आहे। IMF जो चवणु आहे त रजिस्टर्ड टैक्स गुज़ारनि जो तादादु जेको आहे 50 लख मां वधाए 1.5 करोड़ कयो वञे। न थियणु त खपे यार। ॻाल्हि ॿुधो, ॻाल्हि इहा त टैक्स केरु कोन थो ॾिए। टैक्स जिन खे ॾियणु खपे नथा ॾियनि। एक्ज़ैक्टली, बिल्कुलु। उनजो सवाइ सैलरीड पर्सन जे बाक़ी ॿियो टैक्स केरु कोन थो ॾिए। जिन खे जेतिरो बचाइणु चाहिनि था बचाइनि था। जी हा। मुल्क टैक्सनि सां हलंदो आहे। जेके तव्हां ॾिसो जेके बि दुनिया जा तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उते माण्हू टैक्स ॾियनि था। सही। 45% ताईं उहे टैक्स ॾियनि था ऐं उते जेन्युअन टैक्स कलेक्शन थिए थी। असां वटि कान्हे न। असां वटि तव्हां सरकारी कामोरे खे जेको टैक्स कलेक्शन ते आहे उनखे एतिरी पघार ई कोन था ॾियो त उन पघार ते गुज़र करे रिश्वत खाए, इन टैक्स पेयर सां मिली पंहिंजो पेट बि भरे, उनजो पेट बि भरे। असां वटि पाकिस्तान जंहिंखे चऊं था, पाकिस्तान पाक माण्हुनि जो मुल्क। जी हा। पाक माना बावज़ू। अलाए असां में केतिरा माण्हू बावज़ू आहिनि 5 करोड़नि मां जो पाकिस्तान था चऊं। जी हा। अलाए केतिरा माण्हू आहिनि। चंद हूंदा, हाणे चंद माण्हुनि जे करे त पाकिस्तान कोन थींदो न। पाकिस्तान तॾहिं थींदो जॾहिं असां माण्हू सभु पाक हूंदासीं, माना बावज़ू हूंदासीं, सच ॻाल्हाईंदासीं, कंहिंसां ॾाढ न कंदासीं, जबर न कंदासीं ऐं कंहिंखे हक़ु ॾींदासीं जेको जंहिंजो जो हक़ु आहे। तॾहिं आहे पाकिस्तान। पर जेकॾहिं इहे शयूं न आहिनि त पोइ पाकिस्तान ठाहिण जी कोशिशि कयूं। सही, बिल्कुलु।
मुरे साहब अपोज़िशन IMF वटि जेका रिपोर्ट जमा थी आहे, IMF जी रिपोर्ट में जेका करप्शन थी आहे ऐं उन चवनि था त वञी जांच जो मुतालबो कयो, ऐं अपोज़िशन जो इहो बि चवणु आहे त IMF वाज़े चयो आहे त इदारनि में करप्शन आहे ऐं उनजी जांच ज़रूरु थियणु घुरिजे। भला IMF त चयो आहे, सही ॻाल्हि जी आहे, हा, वाज़े चयो आहे। इन खां सवाइ मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, छा नज़र कोन पई अचे हर काशे नज़र करप्शन खां लिकल आहे छा हिन मुल्क में? जी हा, इन खां वधीक छा हूंदो त तव्हां 50 करोड़ खां वधीक आहे त नेब वठी सघे थी, जे 50 करोड़ खां घटि आहे त नेब तव्हांखे नथी वठी सघे। इन खां वधीक छा हूंदो करप्शन जो ॿियो अहिड़ो सबूत? माना जेको 49 करोड़ 99 लख करप्शन करे उनखे पोइ उनखे हथु न लाहिणो, बाबा तव्हांजे ज़मीर में नथो अचे। इहो कानून वेही ठाहिया आहिनि हिननि पाण हुकुमराननि, पोइ उनजे करे जो उन्हनि खे पैसा खाइणा आहिनि, उन्हनि खे पैसा खाइणा आहिनि, पैसा खाइण वारा माण्हू पैदा करणा आहिनि। हीउ जेको असांजो सॼो निज़ाम आहे न, सो ठगी ऐं इन ते मुश्तमिल आहे, ऐं उहो निज़ाम हलंदो न आहे, उनखे निज़ाम खे पेर न हूंदा आहिनि। सही। तो इहो निज़ाम जेको असां चऊं पिया पाकिस्तान मां पहिरीं चयोसि त पाकिस्तान आहे या न, इहो निज़ाम जेको हले पियो, जेको हिन महिल ताईं असां पाकिस्तान में हलाईंदा आहियूं, ॾाढो ॾाढो सो गाबो, ठीकु, उन निज़ाम में ही सभु शयूं जेके आहिनि से अवसंत थींदियूं। जी हा, करप्शन बि थिए पई, सभु कुझु थिए थो। ऐं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, बैन अल-अक़वामी दुनिया जो वॾो इदारो इंटरनेशनल मॉनेटरी फंड, उहो चए थो त जेको इलीट क्लास आहे उहो करप्ट आहे। ॿियो छा चए? यानी ईअं खणी बूंडो कोन कंहिं मुंहं ते घरोड़बो आहे, ईअं बूंडो घरोड़ियो अथई इलीट क्लास ते, परवाही कान्हे का। पहिरीं त 2-3 महीना हिननि इन रिपोर्ट खे पब्लिश न कयो, पब्लिक न कयो, पोइ हुननि चयो बाबा चवंदा पब्लिक कयो, उन्हनि वरी चयो भला असां पब्लिक कयूं था, अवाम असांजो कहिड़ो अमठो पटींदो। सुजाग उन्हनि अवाम खे त अणपढ़ियल करे छॾियो आहे, तइलीम पुरे छॾी आहे, अवाम खे पेर ई कोन्हनि खे। जी हा, जंहिं ते अवाम बि ॻाल्हाए या जंहिं ते अवाम बि एतिजाज करे। सो तंहिंजे करे ॻाल्हि आहे त इन खां वधीक अॼु ताईं इहो सभिनी खां वधीक वॾे में वॾो बूंडो आहे असांजे निज़ाम ते, जेको असांखे नज़र कोन थो अचे। सही, बिल्कुलु। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि। नाज़रीन, सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार। पंहिंजो मोराई साहिबु, भारती वज़ीर जो बयानु आयो आहे ऐं चयो त दिफ़ा वारे वज़ीर चयो आहे त सिंध असांजो हिसो हुई, हाणे बि सरहदूं बदिलजी सघनि थियूं ऐं सिंध ॿीहर असांजो हिसो बणिजी सघे थी, ऐं पाकिस्तान अहिड़े बयान जी सख़्तु मज़म्मत बि कई आहे। छा चवंदा हिन बारे में? न, पाकिस्तान खे त मज़म्मत करणु खपे। ॾिसो, जी पाकिस्तान खे त मज़म्मत करणु खपे। सिंध माउ आहे पाकिस्तान जी। हिकिड़ो ईस्ट पाक बंगालियुनि वोट ॾिनो पाकिस्तान जे ठहण लाइ, ॿियो सिंध ॾिनो। तंहिंजे करे सिंध माउ आहे पाकिस्तान जी, सो माउ जे लाइ वॾियूं मजबूरियूं आहिनि औलाद खे छॾणु। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे। जी ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको माण्हू सिंधी क्राउड में वञे थो, ख़ासि तौर ते उहे सिंधी जिन खे तव्हां जेका हक़ीक़त आहे, जिन खे असां हितां डिसलॉज कयो ज़बरदस्ती, लियाकत अली ख़ान पंहिंजे गुंडनि जे ज़रिए सिंधी हिंदुअ खे हितां लॾण ते मजबूर कयो त जीअं मिल्कतूं मुहाजिरनि खे मिलनि। जी हा, ठीकु। हाणे उहे जेको उते विया आहिनि, उन्हनि जे क्राउड में तकरीर करणु वियो आहे, त डेफिनेटली उन्हनि खे ख़ुशि करण जे लाइ जी ॻाल्हि त कंदो न। तंहिं करे उनखे त असां हुनजी ख़ुशफ़हमी था चऊं। जी हा, इहो मुमकिन कोन्हे जो माउ पुट खे छॾे वञे, पाकिस्तान खे छॾे वञे। हा, हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु पाकिस्तान खे बि नोट करणु घुरिजे त जेका माउ सां ज़्यादती थिए पई सा न थिए। माउ जे औलाद जेका माउ सिंधियुनि सां जेका ज़्यादती आहे पाकिस्तान में, उहा न थियणु खपे। मर्कज़ में नौकरियूं कोन्हनि, असांजो परसेंट कोन्हे, 14% सिंधी आहिनि, आइन में आहे। जी हा, 14% जे लाइ को नौकरियूं कोन्हनि मर्कज़ में। मर्कज़ में असांजी का स्पेस कोन्हे असांजे लाइ। अव्वल त वॾो ज़ुल्म इहो अयूब ख़ान कयो त हिकिड़ी एंड असांजी सिंध, ॿी एंड इस्लामाबाद जी, उते वञी खणी वियो कैपिटल। तंहिंजे करे नतीजतनि छा थियो त हितां जो माण्हू उते वञण लाइ वाक़ई केतिरा दफ़ा सोचींदो, पर ठीकु थियो। उते आहे त मां इस्लामाबाद में नौकिरी कई आहे। इस्लामाबाद में असांजे लाइ जेको उते इदारनि में सिंधी माण्हू जेको नौकिरी था कनि, ॾाढो ॾुखियो उन्हनि जे लाइ माहौल आहे।
तंहिंजे करे इहो पाकिस्तान खे, जी सिंध जे पुट पाकिस्तान खे इहो सोचणु खपे त जेको माउ अथसि या माउ में रहंदड़ बाशिंदा आहिनि उन्हनि जो बि ख़्यालु करे। बसि रुॻो एतिरो ज़रूरु चवंदुसि मां त इहे सभु जेके ॻाल्हियूं हुन कयूं आहिनि त सिंधियुनि सां उते ज़ुल्म आहे, इहो ॻाल्हि सही आहे। बिल्कुलु मोरे साहिबु बाक़ी गुड़ खाधो आहे सो पियो खाए। बिल्कुलु मोरे साहिबु कारूंझर ते ईंदासीं। कारूंझर जो जेको केस डिस्पोज ऑफ थियल हुयो ऐं हिन खां पोइ मामिलो तइ बि थियो त क़ौमी विरसे में आहे, कॾहिं बि हिते कटाई नथी थी सघे, इहो पथर तव्हां नथा खणी सघो, कॾहिं बि हिते प्राइवेट कंपनी नथा तव्हां हलाए सघो। उहो केस जेको आइनी अदालत हाणे ठही आहे उन में उहो ट्रांसफर कयो ऐं सुभाणे हुनजी ॿुधणी आहे। हा, पोइ हाणे आइनी अदालत में पंहिंजे माउ जे जेका माउ अथनि पाकिस्तान उन सां कंदा उते टिको पंहिंजो। ॻाल्हि आहे त तव्हां इहे मुल्क सिंध खे फ़तेह कयो हुजे त पोइ जीअं वणे तीअं फ़ैसिला कयो। तव्हां सिंध फ़तेह कान कई आहे, सिंध तव्हांखे ठाहियो आहे, सिंध तव्हांखे पाकिस्तान ठाहे ॾिनो। सिंध जे माण्हुनि सां, सिंध जे रिसोर्स सां ईअं ज़ुल्म न कयो। और बहरहाल ॻाल्हि इहा आहे दादा, ॾाढे जे लट खे ॿ मथा, इन करे इहे जेको हले पियो कमु अलाह पियो ख़ैरु करे। इहो त आइनी अदालत हिनखे, मूंखे त कोन थो लॻे त हिनखे बरक़रार कंदी फ़ैसिले खे। उहो फ़ैसिलो ॾींदी जेको हुनखे हुनखे हुकुम थींदो। जी हुकूमत 28 आइनी तरमीम आणण जी तरदीद कंदे चयो त का बि आइनी तरमीम गौर हेठि न आहे, जेकॾहिं कंहिं वटि आहे, कंहिं जमायत खे आसिरो आहे त उहा भले तजवीज़ पार्लियामेंट में खणी अचे। मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त इन में 28वीं तरमीम में घणो करे MKM वारा यार असांजा जेके अॻिते आहिनि ॾाढा भुलियल आहिनि। उन्हनि जी हैसियत इहा आहे जो उन्हनि खे रुॻो इस्तेमालु कंदा। जी इन खां वधीक उन्हनि जी हैसियत कान्हे। कराची सूबो ठाहिण को मज़ाक़ न आहे, न आइन में गुंजाइश आहे, न अदरवाइज़ जेकॾहिं ॿियो बि केरु ठाहींदो त उन जे लाइ पोइ किसो ॿियो थी वेंदो। तंहिंजे करे 28वीं तरमीम जेके बि 28वीं तरमीम जे आसिरे में आहिनि उहे माठि करे अखियूं धोई वेही रहनि। कहिड़ी का ॻाल्हि कान्हे। सिंध जो विरहाङो थींदो त जहिड़ो पाकिस्तान जो विरहाङो थींदो माण्हू ईअं वठंदा। तंहिं करे इहो ईअं मज़ाक़ न आहे। सही। वरी सभु MQM नए सूबे जे लाइ अदालत में वञण जो ऐलान कयो आहे। अदालत न त पोइ असां आवाम खे रस्तनि ते खणी ईंदासीं। खणी अचनि रस्तनि ते खणी त ॾेखारनि हुननि अवाम खे ख़बर आहे त हुननि सां कहिड़ियूं जुठियूं कयूं आहिनि। यानी जेको पाण खे मुआविज़ था सॾाइनि उहे आहिनि किथे हिननि सां गॾु। यानी के 16 चूंडियूं 16 या 18 सीटूं कंहिं खणाए ॾिनियूं अथनि। इहे सभु इमरान ख़ान जूं सीटूं किथां आयूं? माण्हुनि किथे वोट ॾिनो उन्हनि खे? माण्हुनि खे ख़बर आहे त इहे सभु टैक्सियूं हलाईंदा, को वेटर हो को छा हो, इहे सभु अमीर थी विया, असांजो नालो इस्तेमालु करे सो हीअ को माण्हू थो निकिरे, कढी त ॾेखारनि माण्हू। हा यस, अल्ताफ़ा जे ज़माने में, अल्ताफ़ हुसैन जे ज़माने में ज़ोर हुयो। हाणे उहा ॻाल्हि कान्हे। हाणे उहो जेको उर्दू स्पीकिंग तबिको आहे उहो ॻाल्हि खे सम्झी वियो आहे त हीअ पंहिंजे पेट भरण जे लाइ असांखे असांजा बचा था माराइनि। जी त तंहिंजे करे उहा शइ कान्हे, उहा थी वई सा थी वई। हा, उन दौरान जेकॾहिं हीअ माण्हुनि जी ख़िदमत कनि ऐं पंहिंजा पेट न भरनि हा, इहे लंडन में हेॾे होॾे दुबई में पंहिंजूं मिल्कियतूं न ठाहिनि हा, त पोइ ईअं थोरी थिए हा। गवर्नर हो हिते जेको इशरत लिबास दुबई में वेठो आहे, घणा साल थिया अथसि, अंदाज़ो त कयो किथां आया पैसा? दुबई में रहण को मज़ाक़ आहे? सो ॻाल्हि आहे ईअं उते अधु ह्यूस्टन जो मालिक आहे बाबर गौरी। जी हा। ऐं सभु हिननि पहिरीं छा हो? MQM जे अचण खां पहिरीं या MQM जी हुकूमतुनि में अचण खां पहिरीं हिननि वटि छा हो? सो तंहिंजे करे अदा मां नथो सम्झां। मां हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधायां। सिंध में जेकॾहिं सभिनी खां वधीक सुजाॻ तबिको अथव उर्दू दान अथव, पढ़ियलु लिखियलु आहे, समझदार आहे, उहो वधीक हिननि हरकतुनि खे सम्झे थो। मुसीबत इहा आहे त जेकॾहिं असांजे सियासतदाननि उते सिंध जे जेको मुरविज हुई सिंधी पढ़ाइणु उनखे ख़तमु करायो या ख़तमु थी त उन ज़माने में उन्हनि को एतिजाज ई कोन कयो, जंहिंजे करे ॻाल्हि ख़राबु थी वई। उन ज़माने में हीअ सिंधी सिखनि हा ऐं सिंधी पढ़नि हा, स्कूलनि में जीअं हली पए, हींअर सूरत हाल मुख़्तलिफ़ हुजे। जी हा, बिल्कुलु। मेरे साहब, वफ़ाक़ी वज़ीर कैसर अहमद शेख इदारनि खे खंगाइण ख़िलाफ़ु जेको आहे चयो आहे त पीपल्स पार्टी हुन में रुकावट आहे ऐं पीपल्स पार्टी रुकावट न हुजे त इहो इदारनि जो खंगाइण जो जेको अमल आहे उहो तेज़ी सां अॻिते वधे। इन ई मुखालफ़त जे करे इहो अमल वधे नथो अॻिते। ॾिसो, मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त पीपल्स पार्टी डेफिनेटली हिकिड़ो त ॿी हिकिड़ी शइ आहे त अवामी पार्टी आहे जंहिंजे माण्हू बेरोज़गार थींदा, इहो त उन्हनि जो ख़ैरु ठीकु आहे। पर ईअं पीपल्स पार्टी खोड़ पंहिंजे ज़माने में बि खान गया आहिनि। दादू शुगर मिल प्राइवेटाइज़ करे पाण खयनि। जी हा।
ज़ील पाक सीमेंट ई प्राइवेटाइज़ करे पंहिंजे माण्हू खे ॾिननि जतोई खे, त तंहिं करे पीपुल्स पार्टी कोन्हे, पर पीपुल्स पार्टी खे हिसो न ॾींदा हूंदा न, ही चवंदा हूंदा असांखे हिसो वधीक खपे, पोइ पीपुल्स पार्टी मुखालफ़त कंदी हूंदी। ॻाल्हि इहा आहे बाक़ी हाणे अॼोकी पीपुल्स पार्टी खे माण्हुनि सां का मोहबत कान्हे। सही, बिल्कुलु। मुरई साहब, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो रेलवे बाबति इजलास थियो आहे, रेलवे निज़ाम खे बहितर बणाइण लाइ आलमी माहिरनि जूं ख़िदमतूं हासिलु करण जूं जेको आहे उहे हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि। आलमी माहिर तव्हांखे छा कंदा, तव्हां वटि माहिर वेठा आहिनि, रुगो तव्हां पैसा पूरी मोकिलियो, बजट ॾियो, अलोकेशन्स ॾियो। तव्हांजी कराची खां जेका रेलवे ML1 आहे, कराची खां पिशावर ताईं ML1 आहे, उन ML1 में वीचारी में दॿी कोन्हे। ML1 जे तरक़ी जे लाइ हिननि तव्हांखे चाइनीज़ पैसा बि हिननि खे ॾिना, हिननि न वरिता। 92 में मां थो तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त नेशनल हाईवे अथॉरिटी खे चयो हिननि खे लिखत में त बाबा तव्हां मोटरवे न ठाहियो, रेलवे लाइन खे इम्प्रूव कयो, असांखे एतिरा पैसा ॾियो जो असां तव्हांखे नेशनल हाईवे जेको N5 आहे या GT रोड आहे, हिनखे ड्यूलाइज़ करे ॾियूं ऐं बाईपासिस शहरनि ते ठाहे ॾियूं। पर उते छा हो त डील थी पई, कमीशन जी ॻाल्हि थी पई, नवाज़ शरीफ़ जी जेको हुन पोइ फ्लैट वरिता, 92 में फ्लैट वञी वरिता लंडन में एवन फील्ड में। जी हा, तंहिंजे करे ॻाल्हि आहे ही जे मुल्क सां सचा थियनि न त सभु कुझु ॾाढो ईज़ी आहे, ॾाढो आसानु आहे। पर ही ॻाल्हियूं करणु ॿाहिरिनि खे वठो, छो ॿाहिरिनि खे था वठो, तव्हां हिते कयो, हिते तव्हां वटि माण्हू कोन्हनि छा पंहिंजा। सही, सखर वारी पुल बि ॿाहिरि चाइनीज़ माहिरनि अची, चाइनीज़ माहिरनि करे कमीशन थी मिले न, डॉलर्स में थी मिले। जी हा, बसि। मुरई साहब, सिंध जे वॾे वरी मुराद अली शाह एतिराफ़ कयो आहे त 70 लख ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि सिंध जा, ऐं चयो मां जे वज़ीर अला हुजां त ॿुधी मरां, मां जे वज़ीर अला हुजां, घणा साल थिया अथसि वज़ीर अला, इहा ॻाल्हि कंदे शर्म नथो अचे। 70 लख ॿार वधीक आहिनि, चीफ मिनिस्टर थो चए, छा हिन महिल सुतो पियो छा? चए थो 100 जेको आहे 100 नवां डिजिटल स्कूल थो खोलियां। हुन त छा थींदो? मां ॻाल्हि बिजली आहे कान ॿाहिराड़ियुनि में, उते माण्हू रुॻो शहरनि में था रहनि छा, डिजिटल स्कूल तव्हां खोलींदो? जी हा, इहे अॻु में स्कूल हलंदा हुआ न, तव्हां कारो मूं कयो आहे। उस्तादनि खे जेको आहे प्रोमोशन ॾेई पघारूं वधायो, आराम सां सुखिया वेठा आहिनि, पढ़ाइनि छो? तव्हां उस्ताद जी ट्रेनिंग न कई, उस्ताद जी, उहो त उस्ताद रहियो ई कोन, जंहिं उस्ताद जी मर्तबो इज़त हुई, हाणे उस्ताद न रहियो, हाणे उस्ताद सॼे ॾोकड़नि जे पोयां आहे। जी हा, सही, ठीकु। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं, न रहो, सिधी ॻाल्हि। नाज़रीन, सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार। मुरई साहब, ओवर टू यू। कतरी शाही ख़ानदान जे मेंबर शेख अहमद बिन सानी वॾे वज़ीर सां मुलाक़ात कई, चवंदो आहे सिंध में असां सीड़पकारी वधायूं था, पाणी ऐं ज़रई शोबे में जेको आहे उन ते वधीक फोकस कयो आहे, त उन में सीड़पकारी वधाई वेंदी। पहिरीं त को उनजी हुकूमत में पोज़ीशन आहे या न, हाणे शाही ख़ानदान जो आहे उहो जेकॾहिं अहिड़ो ऐलान थो करे उन सां कुझु कोन्हे को, मेंबर आहे सिर्फ़ु शाही ख़ानदान जो, न ऐलान करण सां कुझु कोन्हे। जीअं पाण वटि MMC मेंबर इहो ॾको सिलो आहे, ईअं मिड़ेई जीअं चइबो आहे त आयो आहे त हुनखे हुनजी ॻाल्हि करण ऐं हुनखे ॿुधाइण, ॾिसो असां तुंहिंजी पाकि सिंध में ई ॻाल्हि कई आहे। पहिरीं ॻाल्हि तव्हां पहिरीं ॻाल्हि ॿुधायो, जेके सिंध में ज़राअत में आहिनि उन्हनि खे कहिड़ो पटको ॿधायो आहे, कणिक जे फ़सुल जा कहिड़ा रेट ॼारिया आहिनि, इहो हिते वरी अची पटको ॿधंदो, ज़ाहिर न फ़सुल कंदो न। तव्हां जी पॉलिसीज़ कहिड़ियूं आहिनि? कमंद जी अञा ताईं पीढ़ाई त शुरू कान थी आहे, पंजाब वारनि शुरू करे छॾी आहे, हींअर कमंद जेको हींअर नवंबर जी एंड, हाणे कमंद ग्रो करे करे हाणे पीक ते पहुचंदो, हाणे वरी वापसि थींदो, शुगर कंटेंट ख़ैर डिसंबर में हूंदो, पर वेट विञाईंदो। तव्हांखे पाण कहिड़ो ज़राअत खे सही नमूने में ट्रीट कयो आहे जो इहो हिते अची पटको ॿधंदो ऐं कमाईंदो? ज़राअत हुकूमतुनि जी, मर्कज़ी हुकूमत हुजे या सूबाई हुकूमत, हुननि जी को प्रायोरिटी कान्हे का। ज़राअत वारा जेके अॻु में सुखिया हूंदा हुआ, सिंधीअ में हिकिड़ी चवणी आहे, नीच नौकिरी ऐं उत्तम खेती त आहे, पर नीच नौकिरी वधंदड़ वापार ऐं उत्तम खेती, उहा उत्तम खेती हाणे वई आहे जहन्नम में। हाणे वापार, हर को वापारी थी वियो आहे, छा सद्दान वापारी थी वियो आहे, MNA बि आहे, MPA बि आहे, वापारी बि आहे। सही, पोइ उते रियल एस्टेट जो बि वापारी आहे, सभिनी चवनि पावर हुन वटि आहे,
DC बि उहो रखराए, SP उहो रखराए। तंहिंजे करे उहो जेको वापारु आहे हींअर आहे मथे, खेती खे या ज़राअत खे हिननि तबाह बर्बादु करे छॾियो। ऐं ज़राअत खे हिननि, मां छा चवां त मूंखे लफ़्ज़ कोन थो मिले त जेको ज़राअत सां ट्रीटमेंट कई आहे सूबाई हुकूमत बि ऐं मर्कज़ी हुकूमत बि। सही। मौर्य साहब, नेशनल लेबर्स फोर्स जी सर्वे रिपोर्ट आई आहे जंहिंमें ॼाणायो वियो आहे त हिन वक़्तु पाकिस्तान में तक़रीबन बेरोज़गारनि जो अंग 80 लख आहे। मथे ॾिसो न, ॻाल्हि ॿुधो, ही बेरोज़गार उन्हनि खे नथा ॻंढनि जेके ॿाहिराड़नि में वेठा आहिनि। जी हा, जेके हारी आहिनि सिर्फ़ु त ॾिसो न, ॻाल्हि आहे त हारी, ख़बर अथव, सही, हारी हिकिड़ी फैमिली में 8 माण्हू आहिनि। 8 माण्हू आहिनि हिकिड़े जोड़े जे पोयां। छो त रोज़गार कोन्हे, तंहिंजे करे बसि सभु गॾु वधनि, को गुॾ करणी आहे, को छा करिणो आहे, उहे बेरोज़गार चइबा न। तंहिंजे करे 25 करोड़नि मां मां मोहतात अंदाज़ो थो चवां त ॿाहिराड़ीअ में जेकॾहिं ॿाहिराड़ियूं 5 करोड़ आहिनि त 5 करोड़नि मां घटि में घटि 3 करोड़ त बेरोज़गार आहिनि ई आहिनि। इहे स्टेटिस्टिक्स वेही ऑफिसुनि में था ठाहिनि न। जी हा, अंदरि ग्राउंड रियलिटीज़ खे त ॾिसनि ई कोन था न। सो तंहिंजे करे मुल्क जो माण्हू जॾहिं मुल्क मां तंग थींदो त पोइ उहो वतन सां मुहबत न कंदो। वतन जी मुहबत छो थींदी आहे? वतन जी मुहबत वतन ॾियारींदो आहे। बिल्कुलु। वतन, माउ जी ईअं हाणे उनखे बि त निगी माउ खे बि त माउ चवंदा आहियूं न। बिल्कुलु। किथे किथे सॻी माउ बि निगी माउ वांगुरु बिहेव कंदी आहे। पोइ उनखे केरु कोन भाईंदो आहे, केरु कोन वेझो वेंदो आहे। ॾाइण वांगुरु सॼो ॾींहुं ॾंडो हथ में खणी वेठी आहे, माउ आहे या। सही। सो तंहिंजे करे वतन बि माउ आहे। वतन दोस्त थियण बि सुठी ॻाल्हि आहे, ऐं वतन खे अवाम दोस्त थियण बि सुठी ॻाल्हि आहे। हिते असां वटि वतन अवाम दोस्त कोन्हे। बिल्कुलु। मौर्य साहब, बरतानिया में सियासी पनाह वठंदड़ में पाकिस्तानी पहिरें नंबर ते आहिनि ऐं बरतानवी मीडिया जो चवणु आहे त गुज़िरियल साल सिर्फ़ु हिकु साल में 11,500 जेको आहे पाकिस्तानी सियासी पनाह लाइ अप्लाई कयो आहे। न, उहो मां तव्हांखे ॿुधायां थो न, छो न। हिन मुल्क में तव्हां ॾिसो त अवल त कंहिंखे बि ॻाल्हाइण जो हक़ु न आहे। को बि ॻाल्हाए नथो सघे, का बि ॻाल्हि करे नथो सघे, या त जेल में या रेल में या वरी भॼी वञे, वञी सियासी पनाह वठे। इन सां मां नथो सम्झां त को बि मुल्क तरक़ी कंदो आहे। नो, मुल्क तरक़ी कंदो तॾहिं जॾहिं इहे 11,000 इहे चमाट आहे पाकिस्तान जे हुकुमराननि ऐं एलीट क्लास जे ॻल ते चमाट आहे, जंहिंजो ठका इहो थो अचे त 11,000 तव्हांजा पूरे दुनिया खां वधीक तव्हांजा आहिनि। कूड़ ॻाल्हाइण में बि असां वधीक आहियूं, नाइंसाफ़ी करण वारनि में पाकिस्तान वधीक आहे, जहालत में बि वधीक आहे, सिहत जे सहूलियतुनि में बि वधीक आहे, डॉक्टर पर्सन जे हिसाब सां बि असां हेठि आहियूं, सभु हेठि आहियूं। माना ऐं मूंखे त सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हीअ कहिड़ा हुकुमरान आहिनि जेके वेही सूट बूट पाए वेहनि था। हिननि खे त निंड न अचणु खपे। सही हुकुमरान हुजनि हिननि खे निंड न अचे त छो असांजो अवाम ज़लील ख़्वार आहे। बिल्कुलु। मौर्य साहब, सिंध जी 34 शुगर मिलनि चिमनियूं त ॿारे छॾियूं आहिनि पर पीड़ाई शुरू न कई आहे। कमनि जो अघु बि मुक़ररु न आहे थियो ऐं जंहिं सबबु आबादगार ॿुॾ तरह जो शिकार आहिनि। यार, आबादगार मां तव्हांखे ॿुधायो थो, वीचारा आबादगार मां हिननि जो हिसो रहियो आहियां ऐं 3-4 साल 5 साल मां हिननि जी जिदोजहद जो हिसो रहियो आहियां। एटलीस्ट 2002 खां 2008 ताईं 7 ताईं मां इन में तमामु लीडिंग रोल अदा कयो पिए, छो त मां सेक्रेटरी जनरल सिंध शुगर कैन ग्रोवर्स एसोसिएशन जो। सो उनजे करे असां आबादगारनि वीचारनि खे कुझु से कोन्हे। शुगर मिल वारा जेके आहिनि अॻु में बि एतिरा त मज़बूत कोन आहे जो हुननि खे असां घाटो वराईंदा हुआसीं। पर 2008 खां पोइ जॾहिं खां पीपल्स पार्टी जी हुकूमत आई आहे उनखां पोइ ताक़तवर थी विया आहिनि, तमामु घणा ताक़तवर थी विया आहिनि। जंहिंमें छो त पीपल्स पार्टी वारनि जूं पंहिंजूं मिलूं खणियूं आहिनि। अनवर मजीद माना पीपल्स पार्टी, तो तंहिंजे करे उन जूं एतिरियूं मिलूं आहिनि जो उहो तो डिक्टेट करे टर्म्स, उहो तो ॿुधाए या मिलण वारा डिॼनि था। त जेकॾहिं असां NRFI कंदासीं या रेट खोलींदासीं पंहिंजो को, या असां मिल हलाईंदासीं त पोइ को न को पुलिस वारो असांखे ॿधी खणी वेंदो। ईअं थियो बि आहे। ठीकु, तंहिंजे करे उहो मटके वेठा आहिनि। हाणे वरी ॿी ॻाल्हि त फ़ाइदो कंहिंखे कोन थो खपे, उन्हनि खे फ़ाइदो बि मिले थो। छो त एज़ अ पॉलिसी जेकॾहिं अनवर मजीद ऐं उन जूं मिलूं रेट घटि मुक़ररु कंदियूं त हीअ बि चवंदा बाबा असांखे ॾियो, न त कम तव्हांजो वधि में वधि छा फेब्रुअरी न ॾींदो, सड़ी वेंदो, ख़तमु थी वेंदो। सही। आबादगार मजबूर थियो वञे कमनि ॾियण ते। इहो सॼो खेल सिंध में ख़ासि तौर ते अनवर मजीद एंड कंपनी जो आहे। सो तंहिंजे करे बाक़ी ॿियनि खे बि, छो त ॿिया बेनिफिशरी आहिनि, तंहिंजे करे ॿिया बि मज़े में आहिनि, छो एतिराज़ु कनि। सही। इन खे मां चवंदुसि इन खे तव्हां
फ्री करे छॾियो हर कंहिंजी मिल लफ़्ज़ हर कंहिंजी मर्ज़ी आहे मिल जी जेको रेट मुक़ररु करे इहो ख़तमु कयो सॼो ड्रामो। आबादगार जो फ़ाइदो तॾहिं थींदो जॾहिं इहो ड्रामो ख़तमु थींदो। हर को मिल वारो चवंदो ॾिसो न मां तव्हांखे ॿुधायो फ़ाइदा कहिड़ा आहिनि। तव्हांजे कम दमां बगास निकिरे उन सां उहो बिजली ठाहिनि माना बिजली जो ख़र्चु न साईं तव्हां अल्कोहल ठहे जी यानी ही तरुगो असां जॾहिं वियूं था त बाबा 40 किलो मां 4 किलो 10% ठहे थी खंडु 4 किलो जी क़ीमत घणी थी असां ॿियनि खे छॾियूं था बाई प्रोडक्ट्स खे उनजी अॼु जे हिसाब सां 800 रुपया थी थिए त तव्हां 600 रुपया बि रेट नथा मुक़ररु कयो चलो 500 त कयो मिलूं त हलायो सही सो तंहिंजे करे सॼो कमु ख़राबु आहे। माण्हुनि वीचारा जेके आहिनि न मां तव्हांखे ॿुधायां जेके हारी आहिनि उन्हनि वीचारनि जा पर कटियल आहिनि गुरबत जे करे ऐं जेके ज़मीनदार आहिनि उहे वरी तव्हांजे वॾेरे खां पुलिस खां डिॼनि था इंतिज़ाम खां डिॼनि था तंहिंजे करे हिकिड़ी हद ताईं एहतजाज त कनि था रिकॉर्ड पर विड़ी नथा सघनि बिल्कुलु ऐं हिन जे लाइ जंग खपे जंग। सही मौलवी साहब पासमा जो चवणु आहे त खंड जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो FBR पोर्टल जी बंदिश ऐं हुकूमती डीलरनि जे करे थियो आहे। हुकूमत तरफ़ां मिलंदे परॾे मां घुरायल खंड विकिणण लाइ दॿाउ विधो वियो। बसि ॻाल्हि इहा आहे मां तव्हांखे ॿुधायां हू हुननि ते त हाणे ही फुटबॉल आहे न उहो जेको टेनिस बॉल थींदो आहे हू हुनखे मोकिले हुनखे मोकिले इहो ईअं कमु पियो हले। ॻाल्हि आहे त सभु इन चोरी में सभु शामिल आहिनि। सही इन ॾांद जा चोर इहे सभु गॾियल आहिनि। इहो मिड़ई पोर्टल ते हणनि था पोर्टल हिननि ते हणंदो इहो मिड़ई कमु पियो हलंदो। सही मौलवी साहब सिंध हुकूमत खैराती इदारनि ऐं NGOs जी निगरानी जे लाइ कमीशन क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो आहे जंहिंजी मंज़ूरी बि ॾिनी वई आहे। सिंध चैरिटी कमीशन जेको आहे उनजो क़याम चैरिटी कमीशन जो मतिलबु छा आहे केरु हूंदा हिन में केरु साध किथां आणींदा जेके हिननि जी समाजी भलाई वारो जेको वज़ीर आहे उहो कमीशन जो हा पोइ सभु उहो बि साध आहे छो त को बि वज़ीर हींअर को बि अहिड़ो वज़ीर जेके बि आहिनि सभु ईमानदार आहिनि। जी हा वज़ीर जेके बि आहिनि वीचारा ईमानदार आहिनि कंहिं मज़ार आहे जो कुझु टुकिन खणी कुझु कोन। हाणे उहे ज़ाहिरान हुन को वज़ीर जेकॾहिं इन्हनि शयुनि जो इंचार्ज थींदो त पोइ थींदी वाह वाह। NGOs वारनि हिकिड़े ज़माने में मेल ट्रीट कयो सही पैसा कमाया ऐं बजाए डिलीवर करण जे काफ़ी थियो। हाणे वरी NGOs जे मथां जेके ईंदा उहे चवंदा असांजो सो बि ठहियो माना अञा कमु घटि थींदो वधंदो कोन। सही थोरो जीअं लॻी पई आहे अदा तूं फ़िक्रु न कर तूं। हा मौलवी साहब वॾी महिरबानी नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो मूंखे ॾींदा इजाज़त अला भाई।